ओम नमो भगवते वासुदेवाय। जय झूलेलाल। अचो त हाणे ॿुधूं वैसाख महीने जी कथा जो अध्याय 19। इन खां पहले मां 18 अध्याय अपलोड करे चुकी आहियां, तव्हां उहे बि ज़रूरु ॿुधिजो ऐं पंहिंजे सिंधियुनि भाउरनि भेनरुनि खे ज़रूरु शेयर कजो। अचो त हाणे ॿुधूं अॻिते जी कथा। त तव्हां सभई प्रेम सां चओ श्री लक्ष्मी नारायण भॻवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय। रहजन धाड़ेल ऐं वेश्या जी कथा। महर्षि नारद चवण लॻो त हे राजा अम्बरीक, रहजन धाड़ेल तपस्वीअ खे चवण लॻो त हे मुनि, तव्हांजे सत्संग करे मुंहिंजी बुद्धि ॾाढो पवित्र थी आहे। हे प्रभु, मूं ते का कृपा करियो जो मां हिननि पापनि खां छुटी तव्हांजो सचो सेवक बणिजां ऐं वरी जनम मरण जे चकर में न अचां। संत सदाई दयाल थींदा आहिनि, हुननि जो जनम ई असां जहिड़नि पापियुनि जे उद्धार लाइ आहे। मूंखे अहिड़ो को उपदेश करियो जो मुंहिंजा सभई पाप नाश थी वञनि। संक मुनि रहजन जा अहिड़ा वचन ॿुधी चवण लॻो त हे भाई, हाणे तुंहिंजो जनम सफलो आहे। हाणे हुन साम्हूं वारे तलाव ते हल त जल पी कुझु वक़्तु विश्राम करियूं ऐं तोखे वैसाख जो महात्म ऐं धर्म कर्म ॿुधायूं। ॿई ॼणा पंधु कंदा ॻाल्हाईंदा उन तलाव ते आया, जो चौधारी गुलनि फुलनि सां सरसब्ज हुयो। उते ॿिन्ही ॼणनि सनानु करे फल फुल खाई जल पीतो। तंहिंखां पोइ उहो तपस्वी धाड़ेल खे चवण लॻो त हे भाई, हाणे तोखे जेको संसो हुजे सो बिना शक मिटाए। धाड़ेल चवण लॻो त हे तपीश्वर, पहिरियां ई कृपा करे मूंखे ॿुधायो त मां धाड़ेल छो थियो आहियां। हीअ महानीच जूण छो पाती आहे। अहिड़ो कहिड़ो पुण्य कयो अथमि जंहिं करे तव्हां जहिड़नि महात्माउनि सां मेलाप थियो आहे। तपस्वी चवण लॻो त हे धाड़ेल, अॻे जन्म में तूं को विद्वान ब्राह्मण हुए, सांतक नाले नगर में रहंदो हुए, पर तुंहिंजी प्रीति हिक वेश्या सां हुई जंहिंखे दिलि जान सां प्यार कंदो हुए। तोखे कांतमणीअ नाले हिकु पतिव्रता ऐं सुलक्षणी स्त्री हुई, जा तुंहिंजे अहिड़ी हालत हलण करे बि दिलि में न कंदी हुई। हिकारी तव्हां ॿिन्ही जी सेवा टहल कंदी हुई ऐं दिलि जो दर्द दिलि में सांधींदी हुई। वेश्या जे कुसंगति में रहण करे नेठ तोखे भगंदर यानी बवासीर जी बीमारी थी पई। तॾहिं तुंहिंजी अखि खुली। बीमारीअ जी तकलीफ़ खां व्याकुल थी तूं पंहिंजे कांतमणीअ पतिव्रता स्त्रीअ खे चवण लॻे त हे प्यारी, मां ॾाढो पापी आहियां जो तोखे दुखी करे सारी उमिरि पर स्त्री सां भोगन भोगींदे गुज़ारींदी आहे। शास्त्रनि में लिखियलु आहे त नारी जा धारी आहे, बिख जी कटारी आहे, नांगण सां कारी आहे, ख्वारीअ जी खारी आहे। वासिंगन विष्णु खां बि चहरी जबान जंहिंजी, हेमा पर नारी अहिड़ी चिवड़ी चमाड़ी आहे। जेको मनुष्य पंहिंजे पतिव्रता स्त्रीअ खे छॾे पर स्त्री सां प्रीति रखे थो, सो सवे जन्म खदड़ो थी रहे थो। हे प्राण प्यारी, तंहिं करे मूंखां जेका भुल थी आहे सा कृपा करे बख़्श। कांतमणी पतीअ खे वाधाईंदो ॾिसी चवण लॻसि त हे भतार, इन्हीअ में तुंहिंजो को बि कसूर कोन्हे। मां त तव्हांजी दासी आहियां। कर्म गति बलवान ॾाढी, कीन कहता थी टरे, पाप पुण्य जी भोग नाथो होत हर कोई भरे। कलिजुग नाहे करजुग अथी, खूब सौदो नगद आ, ही हथ करे हू हथ भरे, खूब सौदो नगद आ। हे पति, अॻियनि जन्मनि में जहिड़ा चङा मंदा कर्म कजनि था, अहिड़ा ई दुख सुख ॾिसजनि था। हे धाड़ेल, तुंहिंजी स्त्री ईअं चई वरी तन मन धन सां तुंहिंजी सेवा करण लॻी ऐं तुंहिंजो मल मूत्र बि पंहिंजनि नाज़ुक हथनि सां मेड़ण लॻी ऐं राति ॾींहं परमात्मा खे इहा ई प्रार्थना कंदी हुई त पति ख़ुशि थिए। हिकु दफ़े वैसाख वारे महीने में केवल नाले हिकिड़ो तपस्वी गर्मी ऐं उन ऐं थक सां व्याकुल थी तो वटि आयो। उनखे ॾिसी तुंहिंजी स्त्री ॾाढो ख़ुशि थी, छो त उनखे पक हुई त साध संतनि जो सदाई ईश्वर वटि मान आ,
भगत खुद भगवान जो परमात्मा जो प्राण आ। साध संतन जा सुखाला पेर जाते था पवन, थल थाम से घर गांव से पल में पवित्र था थियन। झंग झर औझड़ उहे था रूप तीर्थ जो बनन, वैसाख जा प्रेमी जिते था प्रेम सा पेरा खणन। लठ खट लोटा ऐं फोटा ॿियूं खणाऊं पूजजन, वैसाख महीने जो मनोहर विर्त जेके था रखन। तंजे पेरनि जी पीड़ी बि लाइजे मस्तक मथां, पीजे अमृत जल महीने वैसाख वारनि जे हथां। हेमा संतन जी तूं सुहबत जान पक पारिस समान, लोभी लगन जे लोह जहिड़ा से थियन सोना सुजान। महात्माऊं पेरा घुमाइनि इहा ॻाल्हि पंहिंजे पतीअ लाइ ॾाढी सुखदायक सम्झी, तंहिं करे तपस्वीअ जो ॾाढो आदर सत्कार कयईं। उन्हीअ जा चरण कमल धोई तोखे दवा करे पियारियईं। तपस्वी उहा राति तुंहिंजे घर रही सुबुह जो रवानो थी वियो। वरी तोखे निमोनिया जी बीमारी थी पई, तॾहिं बि तुंहिंजे स्त्रीअ तोखे बेहोशीअ जी हालत में आंगुर वात में विझी दवा पे पियारी, पर तो चक हणी संदसि आंगुर कपे छॾी। पोइ सुत ई तूं मृत्युअ जे सेजा ते हमेशह लाइ आरामी थिए। तुंहिंजी पतिव्रता स्त्री बि सती थी तोसां परलोक पधारी। शंख मुनि चवण लॻो त हे धाड़ेल, उन्हीअ वेश्या जे मरण वक़्तु यादि करण करे तो हीअ जनम पातो आहे, ऐं वैसाख जे महीने में केवल ऋषिअ जे चरणामृत पीअण करे धाड़ेल हूंदे बि तुंहिंजी बुद्धि पवित्र थी आहे ऐं मुंहिंजो सत्संग थियो अथई। हे भाई, मां तोखे पुर्बले जनम जे पुण्य ऐं पाप जो सभु विस्तार ॿुधायो। हाणे ॿियो पुछ जेकी पुछे। श्री वैसाख महीने जो महात्म महर्षि नारद ऐं अंबरीक संवाद नाले 19 अध्याय संपूर्ण थियो। सभई प्रेम सां चओ श्री लक्ष्मी नारायण भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय। जय जगदीश हरे स्वामी, जय जगदीश हरे। भक्त जनों के संकट, दास जनों के संकट क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे। जो ध्यावे फल पावे, दुख बिन से मन का स्वामी, दुख बिन से मन का। सुख संपत्ति घर आवे, सुख संपत्ति घर आवे, कष्ट मिटे तन का। ओम जय जगदीश हरे। माता पिता तुम मेरे, शरण गऊँ मैं किसकी स्वामी, शरण गऊँ मैं किसकी। तुम बिन और न दूजा प्रभु, बिन और न दूजा, आस करूँ मैं जिसकी। ओम जय जगदीश हरे। तुम पूर्ण परमात्मा, तुम अंतर्यामी स्वामी, तुम अंतर्यामी। पार ब्रह्म परमेश्वर, पार ब्रह्म परमेश्वर, तुम सबके स्वामी। ओम जय जगदीश हरे। तुम करुणा के सागर, तुम पालन करता स्वामी, तुम पालन करता। मैं मूर्ख कल कामी, मैं सेवक तुम स्वामी, कृपा करो भरता। ओम जय जगदीश हरे। तुम हो एक अगोचर, सबके प्राणपति स्वामी, सबके प्राणपति। किस विध मिलूं दया में, किस विध मिलूं दया में, तुमको मैं कुमति। ओम जय जगदीश हरे। दीन बंधु दुख हरता, तुम ठाकुर मेरे स्वामी, तुम रक्षक मेरे। अपने हाथ उठाओ, अपने शरण बिठाओ, द्वार पड़ा
ओम जय जगदीश हरे। जगदीश्वर जी की आरती जो कोई नर गावे, स्वामी आरती जो गावे। कहत शिवानंद स्वामी, कहत शिवानंद स्वामी, मन वांछित फल पावे। घर लक्ष्मी आए, सब दुख मिट जाए। ओम जय जगदीश हरे। ओम जय जगदीश हरे। स्वामी जय जगदीश हरे। भक्त जनों के संकट, दास जनों के संकट, क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे। बोलिए विष्णु भगवान की जय।